पीर जो ॻोठ शहर में भी चूंडुनि जो अमल शुरू थी वियो आहे। चूंडुनि जे अमल जे दौरान जेको हिते सख़्तु दंगल आहे, जेको PS 31 ते पीर सैयद मोहम्मद राशिद शाह ऐं बचल शाह में आहे। जेको इन जो मुक़ाबिलो आहे हिते 204 ते जेके उमेदवार आहिनि GDA पारां सरदार मोज़म अली ख़ान अब्बासी आहे, जेको पीपल्स पार्टी जो उमेदवार आहे सैयद जावेद अली शाह जिलानी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो इहो बि हलां त हिते जेको टोटल वोटनि जो तइदादु आहे 2,52,000 आहे, जंहिंमें औरत वोटनि जो तइदादु आहे 1,32,000 औरतुनि जो वोट आहे ऐं जेको 1,20,000 मर्दनि जो वोट आहे। जेको हिते इलेक्शन आहे जेके हसास जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उनमें 94 पीर ॻोठ में हसास पोलिंग स्टेशनूं करार ॾिनियूं आहिनि, जंहिंमें टोटल तालके किंगी जूं 156 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं आहिनि, जिते 94 खे हसास करार ॾिनो आहे। हिते जेको मां ॿुधाईंदो हलां जेको वोटनि जो तइदादु तमामु घणो हिते घटि आहे, जेको रेशो असांखे नज़र अची रहियो आहे। हिन वक़्तु वोटिंग शुरू थी वियो आहे, तमामु घटि आहे ऐं हिते पंहिंजो वोट कास्ट करे रहिया आहिनि जेके। ऐं हिते जेके अंदरि जेके बूथ आहिनि उनमें बि CCTV कैमरायूं लॻायूं वयूं आहिनि ऐं हिते आए वए ते जेका नज़र रखी त केतिरनि जेको आहे जेको एहसासु ॾिनल इलेक्शन जा जेके बूथ आहिनि हुते रेंजर्स जा एहलकार पिणु मुक़ररु कया विया आहिनि।